नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त गज़ा में अमन लाइ 8 मुल्कनि तरफ़ां ड्राफ्ट तयारु कयो वियो हो। अमरीकी सदर ट्रंप तरफ़ां पेश कयल 20 नुक़्ता असांजा न आहिनि। क़ौमी असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त UN में वज़ीर आज़म कश्मीर ऐं फ़लस्तीन जो केस मज़बूत नमूने सां विढ़ियो आहे। असां इसराइल जो नालो बि नथा ॿुधणु चाहियूं। इसहाक डार चयो त गज़ा कब्रिस्तान बणिजी चुको आहे। गज़ा में अमन क़ाइम करण में UN नाकाम थी चुको आहे। गज़ा में मुकमल जंगबंदी ज़रूरी आहे। एक बार भी रवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त गज़ा में अमन लाइ 8 मुल्कनि तरफ़ां ड्राफ्ट तयारु कयो वियो हो। अमरीकी सदर ट्रंप तरफ़ां पेश कयल 20 नुक़्ता असांजा न आहिनि। क़ौमी असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो त UN में वज़ीर आज़म कश्मीर ऐं फ़लस्तीन जो केस मज़बूत नमूने सां विढ़ियो आहे। असां इसराइल जो नालो बि नथा ॿुधणु चाहियूं। इसहाक डार चयो त गज़ा कब्रिस्तान बणिजी चुको आहे। गज़ा में अमन क़ाइम करण में UN नाकाम थी चुको आहे। गज़ा में मुकमल जंगबंदी ज़रूरी आहे।